अॼु तव्हां सां ॻाल्हि ॿोल लाइ मां हाज़िर आहियां अशोक मनवाणी। हिंदी फिल्म सिनेमा में तव्हां हिकिड़ो नओं मुक़ाम अर्जित कयो आहे, पंहिंजी कामयाबी सां हिकिड़ी तव्हां मिसाल क़ाइमु करे ॾेखारी आहे। असांजे दर्शकनि लाइ ॿुधाईंदा त तव्हांजी हीअ कला जी ऐं सिनेमा जी यात्रा शुरू कीअं थी? जहिड़ी तरह तव्हां ई चयो, जीअं सिंधियुनि हर फील्ड में कंहिं न कंहिं मुक़ाम ठाहियो आहे, चाहे वो हॉस्पिटल्स हुजनि, चैरिटी हुजे या डॉक्टर्स हुजनि, केर बि जंहिं बि इंडस्ट्रीज़ हुजनि, सभिनी फील्ड में पंहिंजो नालो हिकदमि मुक़ाम रखियो आहे। ऐं उन तरीक़े सां फिल्म इंडस्ट्री में बि सिंधियुनि जो हिकु इम्पॉर्टेंट रोल जेको आहे रहियो आहे शुरू खां वठी करे, न कि अॼु पर शुरू खां केरु न केरु सिंधी हमेशह पीक में रहियो आहे, चाहे वो GPCP हुजे, चाहे NCCP हुजे, चाहे रमेश CP हुजे, चाहे शंकर BC हुजे, त उन्हनि कंहिं न कंहिं रोल में डिस्ट्रीब्यूशन, एग्ज़िबिशन, फाइनेंसिंग द मूवीज़ एंड प्रोडक्शन में त सभु को न को सिंधी हमेशह टॉप में रहियो ई आहे, जंहिं हमेशह लीड कयो आहे फिल्म इंडस्ट्री खे। उन तरीक़े सां अॼु बि जेको आहे सिंधी पंहिंजो रोल जेको आहे इन क्षेत्र में जेको आहे अॼु ताईं हलाईंदा आया आहिनि ऐं मूंखे लॻे थो हमेशह हलाईंदा ईंदा। छाकाणि त सिंधियुनि जो जेको ब्रेन ऐं सिंधियुनि जो जेको कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे उहो पंहिंजो सिधो स्ट्रेट बिज़नेस खे ग्रोथ करण लाइ वधियो आहे, न को पंहिंजे लाइ वधियो आहे, पर हिकु इंडस्ट्री खे हमेशह जंहिं बि फील्ड में हूंदा आहिनि उन खे चवंदा आहिनि त इंडस्ट्री कीअं वधे तीअं असां ओतिरो कामयाबु रहूं। त उहो रोल असां सभु सिंधियुनि जो रहियो आहे। उन में मुंहिंजी बि कोशिशि रही आहे त मां कीअं पिक्चरुनि में आयुसि ऐं उन जीअं नमूने आयुसि। पहिरीं आयुसि मां डिस्ट्रीब्यूशन में, पहिरीं त सभिनी खां वधीक पहिरीं मां ॿुधाईंदुसि, पहिरीं मूंखे पिक्चर ॾिसण जो ॾाढो शौक़ु हूंदो ऐं मां कीअं फिल्म में आयुसि मूंखे ख़ुदि न ख़बर पई। त पहिरीं आयुसि मां डिस्ट्रीब्यूशन में, पोइ आयुसि मां एग्ज़िबिशन में, पोइ आयुसि प्रोडक्शन में। त मूंखे लॻे थो जेके टई मेन क्षेत्र थींदा आहिनि उन्हनि ॿिन्ही में आयुसि ऐं बिहाइंड द सीन जेको डायरेक्शन ऐं अदर टेक्निकल वर्क हूंदा उन में पंहिंजो नालो यूज़ न कंदो आहियां मां, पर मां हर फील्ड में इन्वॉल्व हूंदो आहियां। पंहिंजे क्वालिटी ऑफ वर्क सोचींदो आहियां त मुंहिंजो अगरि ॿियनि जे मथां ज़िम्मेदारी ॾींदुसि शायदि ओतिरी कामयाबी न मिलंदी, त जेतिरो पंहिंजो सेंस आहे, जेतिरो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ॾेई सघंदो आहियां पंहिंजी। छाकाणि त मूंखे नंढे हूंदे खां ई फिल्मुनि जो जेको शौक़ु रहियो आहे उहो मूंखे हमेशह क्रिएटिव रहियो आहे, त कहिड़े नमूने फिल्म ठहियो, कहिड़े नमूने शॉट वरितल आहे, कहिड़े नमूने कीअं आहे, त उहो मूंखे पंहिंजो जेको शौक़ु आहे उहो मूंखे पंहिंजे बिज़नेस में कमु आयो ऐं मूंखे लॻे थो अञा ताईं कमु ईंदो आहे। त मां हमेशह उन हिसाब सां कॉन्ट्रीब्यूट कंदो रहंदो आहियां, चाहे डायरेक्टर केरु बि हुजे, चाहे केरु बि टेक्नीशियन हुजे, चाहे केरु बि म्यूज़िक डायरेक्टर हुजे। तव्हां ॿुधायो नीलाणी साहिबु त रुगो प्रोडक्शन जो कमु जेको आहे रुगो उन में पंहिंजा पैसा लॻाइण सां मतिलबु कोन्हे, उन सां सरोकार कला सां बि आहे, पंहिंजे विज़न सां बि सरोकार आहे ऐं तव्हां पंहिंजे म्यूज़िक डायरेक्टर खे, पंहिंजे आर्ट डायरेक्टर खे सभिनी खे गाइड कंदा आहियो। मां हिकु ॻाल्हि पुछणु चाहींदुसि, तव्हां सिंधी फिल्म्स जी बि ॻाल्हि कई, अञा ताईं जेको रीजनल सिनेमा आहे उन में सिंधी सिनेमा चवंदा आहिनि पुठियां रहियो आहे ऐं अञा ताईं जेके सिंधी फिल्म्स आयूं आहिनि उन्हनि खे उहा बॉक्स ऑफिस ते उहा कामयाबी कोन मिली आहे, त उन जो फ्यूचर तव्हांखे कीअं थो ॾिसण में अचे? फ्यूचर आहे जेके असां सिंधी पाण में इंडिविजुअल तरीक़े सां त तमामु सुठी तरह वधंदा रहिया आहियूं ऐं हमेशह वधंदा रहंदासीं। चाहे केरु बि हुजे, हमेशह हिकु माण्हूअ जो पंहिंजो भाग्य ऐं सिंधियुनि जो भाग्य जेको आहे हिकु अहिड़े नमूने लिखियो आहे भॻवान, त जेको आहे सिंधियुनि जो न को लैंड आहे, न का आइडेंटिफिकेशन उन सां ज़मीन सां जुड़ियल असांजी आहे। उन खां पोइ बि असां पंहिंजो मुक़ाम ठाहींदा आया आहियूं, पर सिंधियुनि जी जेका कॉन्ट्रीब्यूशन पंहिंजी इंडिविजुअल लेवल सां आहे उहा ज़बरदस्त आहे। पर जॾहिं कलेक्टिवली मतिलबु हिकु इकठो थियण जी ॻाल्हि कंदा आहियूं त सभिनी खे पंहिंजो सेल्फ इंट्रस्ट नज़र ईंदो आहे, उन सां गॾिजी करे ऐं पंहिंजो टोटल गॾिजी करे कोई कमु करणु चाहियूं नथा। ऐं अॼु जेका जनरेशन आहे उन्हनि खे सिंधी चवण में ऐं सिंधी सॼाइण में तमामु तकलीफ़ थिए थी, छाकाणि त सिंधियुनि असांजा कंहिं सुठा कम बि कया आहिनि त कंहिं मतिलबु उन हिसाब सां कम बि कया आहिनि जंहिंसां मतिलबु जेको आहे न समाज जो पंहिंजे फैमिली में परिवारनि में किथे न किथे का न का बदनामी थिए थी। त इन करे मूंखे लॻे थो त जेके असांजा सिंधी ॿार आहिनि उहे पाण खे सिंधी चवण में तमामु शर्म था कनि ऐं पंहिंजे सिंधी सरनेम ऐं पंहिंजो नालो बि जेको आहे ॿाहिरि बि जेके रहनि था उहो पंहिंजो नालो बदिली कनि था, त उन्हनि खे सिंधी फिल्म ॾिसण में बहुत शर्म थो अचे त मां सिंधी आहियां पंहिंजे कम्यूनिटी में। मत ईअं आहे जीअं ॾिठो वियो आहे त घणी शयूं जेका मुस्लिम कम्यूनिटी खे जेको आहे
न पसंदि ईंदा आहिनि, उन्हनि जी ज़ालूं न ॾिसणु ईंदियूं आहिनि, त उन हिसाब सां जेको बुरके में बि ॾिसी करे ताकी केरु न सम्झे त हिकिड़ो बुरको आहे, उन में जेको आहे केरु आयो केरु न वियो उहो उन में ॾिसे थो। पर जीअं असांजा जेके सिंधी ॿार आहिनि उन्हनि खे त उहो बि मतिलबु अलाउड कोन्हे त भई कहिड़े नमूने कीअं कनि। त असांजो ज़िंदगीअ जो जेको बुरको असांजी ज़िंदगी में पियो आहे, अखियुनि जे साम्हूं बुरको पियो आहे, उनखे हटाइणो आहे। उन हटाइण खां पोइ ई असांजी जेका कम्यूनिटी आहे उहा सॼी गॾु थींदी त इहे जेका असां पंहिंजे समाज खे ऐं पंहिंजी ॿोलीअ खे ऐं पंहिंजी पिक्चर जी जेको असां न ॾिसणु पसंदि था कयूं उहो सभु ॾिसणु पसंदि कंदासीं। असांजी सिंधी भाषा जेको आहे ग्रो थींदी ऐं उन में असां जेके ॿियनि क्षेत्रनि में वॾा थिया आहियूं ऐं ग्रोथ पैदा कई आहे, इन सिंधी फिल्म में ठाहिण में बि ऐं कंहिंखे डपु न लॻंदो, कॉमर्शली कुझु एॾी काई मुसीबत कान ईंदी त असां जेको कमु कयूं था उन में नुक़सानु ईंदो। अगरि पहिरीं 2-4 पिक्चरियूं जेको असांजी सिंधी समाज ऐं जीअं मछेरनि ऐं ॿियनि कम्यूनिटी जेको आहे पंहिंजो रुपयो बि कॉन्ट्रीब्यूट करे उन्हनि पिक्चर उन समाज खे जेको वधीक ॾिनो आहे, असां में बि मतिलबु जेको आहे ईअं अगरि इंडिविजुअली डपु लॻे थो त हिकु कॉम्प्लेक्स मतिलबु इहो ठाहे करे उन में जेको कॉन्ट्रीब्यूशन ठाहे करे और पंहिंजो इनखे अॻियां वधाइणु खपे, उनखे सम्झणु खपे त इहो असां जेको आहे दान ॾिनोसीं ऐं इनखे असां पंहिंजे ॿोलीअ खे पंहिंजे समाज खे पंहिंजो अॻियां वधिणो पवंदो ऐं ठाहिणो पवंदो। निराणी साहब, तव्हां सुठी ॻाल्हि चई, सॼे कम्यूनिटी जे डेवलपमेंट जी ॻाल्हि चई ऐं सिंधी ॿोलीअ जे वाधारे जी ॻाल्हि बि तव्हां चई। त मां तव्हांखे पुछणु चाहींदुमि, जेके सिंधी टैलेंट्स आहिनि, चाहे उहे एक्टिंग में हुजनि या फिल्म मेकिंग जी लाइन में हुजनि या म्यूज़िक में हुजनि, त उन्हनि खे तव्हां पंहिंजी हिंदी फिल्म में केतिरो तवज़ो ॾींदा आहियो? अॼु मूंखे ख़ुशी सां ऐं पंहिंजे प्राउडली थो चवां त जेके सिंधी पहिरीं हमेशह हूंदा ई कान हुआ ऐं हमेशह लॻंदो सिंधी जो जेको एक्सेंट आहे उहो मतिलबु एक्सेप्टेड कान हो फिल्म इंडस्ट्रीअ में। ऐं असांजी हीरोइन्स जेके पहिरीं 3-4 शीला रामानी हुई, पोइ साधना आई, पोइ बबीता आई, त उन्हनि मतिलबु कॉन्ट्रीब्यूट फिल्म इंडस्ट्री खे जाम कयो ऐं टॉप मोस्ट हीरोइन इहे टई रही चुकियूं आहिनि। उन खां पोइ हीरो में कोई बि मटीरियल ईअं न थियो जेको हले, पर अॼु जे डेट में जाम सिंधी हीरोज़ आया आहिनि ऐं कमु वेठा कनि, चाहे वो टीवी सीरियल हुजे, चाहे फिल्म हुजे या ॿियो कोई एड वर्ल्ड हुजे, उन टिनी चइनी क्षेत्र में मतिलबु सिंधी जेके फिल्म फाइनेंसर ऐं डिस्ट्रीब्यूटर त आहिनि ई आहिनि, पर इन कला जे क्षेत्र में बि जाम ॼणा आया आहिनि ऐं मूंखे लॻे थो उन्हनि जो फ्यूचर हींअर ब्राइट आहे। छाकाणि त सिंधी भले चवनि न चवनि, नालो लिकाइनि था, पर जेको आहे आहिनि सिंधी ऐं घणा ॼणा कमु कनि था। ऐं मूंखे लॻे थो ऐं मुंहिंजे फिल्म में बि जेको आहे, जेका हींअर मां ख़ुशबू ठाहियां वेठो, उन में बि जेको मुंहिंजो हीरो आहे उहो एक्चुअली सिंधी आहे, ऋषि छाबड़िया, पर नालो आहे ऋषि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, तव्हां सिंधी टैलेंट्स खे बि ओतिरो ई इंपॉर्टेंस ॾींदा आहियो, अहमियत ॾींदा आहियो। समानांतर सिनेमा जी जॾहिं ॻाल्हि कयूं था या पैरेलल सिनेमा जी, त उन में बि असांजा 2 सिंधी वॾा डायरेक्टर आहिनि, मिस्टर गोबिंद नेहलाणी ऐं मिस्टर कुमार शाहानी। त तव्हांखे छा लॻंदो आहे त इन सां असां पंहिंजे व्यूअर्स में काई अहिड़ी हलचल पैदा करे सघियासीं या इंडिया में उन सिनेमा जी हिकु संस्कृति अञा डेवलप न थी आहे, जीअं मिस्टर गोबिंद नेहलाणी चवंदा आहिनि, त उहा संस्कृति अञा डेवलप थियणी आहे इंडिया में, समानांतर सिनेमा जे प्रति हिकु चाह पैदा थिए। त कमर्शियल सिनेमा में अहिड़ी कहिड़ी कमी आहे जंहिंजे करे उहो बॉक्स ऑफिस ते त हिट थिए थी, पर माण्हुनि खे अपीलिंग उहा नथी लॻे, उहो आइटम सालनि ताईं यादि नथो रहे, त उन में कहिड़ी तव्हांखे कमी महसूसु थींदी आहे कमर्शियल सिनेमा में? सही, जहाँ कॉमर्शियल जेको इन्हनि गोविंद निहलानी पंहिंजे हिंदी फिल्म में त कामयाबी ॾाढी पाती आहे। अर्ध सत्य उन हिकु लाजवाब कामयाबु फिल्म ठाही हुई ऐं हुनजो जेको एज़ अ कैमरामैन बि ॾाढो कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे। ऐं जिते जहाँ थॉमस सीरियल बि जेको थॉमस जेको आहे गोविंद निहलानी तमामु पॉपुलर रहियो, चाहे मुंहिंजूं फिल्मूं हुजनि, आंखें, शोला और शबनम, या जेके पॉपुलर थी, JPCP शोले पिक्चर ॾिनी, उन खां वधीक कामयाबु पिक्चर हिस्ट्री ठहियलु आहे। मतिलबु जाम कामयाबु हिंदी लैंग्वेज में त सभु जेके बि सिंधी माण्हू आहिनि, सिंधी जेके टेक्नीशियन या प्रोड्यूसर या फाइनेंसर, उन्हनि पंहिंजी कामयाबी हिन में पाती आहे। जहाँ रही अर्जुन इंगोरानी एज अ डायरेक्टर,
पंहिंजो अबाना पिक्चर ठाही, उहा तमामु कामयाबु पिक्चर हुई, जेका साधना जी जेका पहिरीं फिल्म हुई, उहा अगरि उन ज़माने में ॾिठो वञे त माण्हू उन अर्जुन इंगोरानी जो सेंस जेका स्टोरी हुई उन मां माण्हुनि हिंदी पिक्चरियूं उन ई स्टोरी ते बेस्ड ट्रायंगल जेको आहे लव स्टोरी जो हो, उन ज़माने में 58 में उन ठाही हुई, ऐं उहो एंगल अॼु बि फिल्म में हिंदी फिल्म में यूज़ थींदो आहे। त मतिलबु जेको आहे हिकु सिंधी ब्रेन जेको आहे, जेको उन ज़माने में हो, त सिंधी पिक्चर जो ट्रैक जेको उन विधो फिल्म में, उहा स्टोरी लाइन जेका विधी, उहा अॼु बि हिंदी फिल्म में थी कमु अचे। पर अॼु असां जेके आहियूं, जेके गुमराह थियल आहियूं, असां पंहिंजे ॿोलीअ लाइ जेको आहे हिकु सुठी कहाणी खणी करे फिल्म ठाहियूं जेको सिंधी ऑडियंस ॾिसे, ऐं सिंधी जो जेको कॉन्ट्रीब्यूशन हो सी अर्जुन जो अबाना में, उहो हिकु लाजवाब हो। उन में उन जो गानो मूं एडॉप्ट करे पंहिंजे डिस्को स्टेशन में विधो, जीअं उन में हो हेॾे 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 तनया होॾे 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 तया, त मतिलबु जेको उन ज़माने जी जेका ट्यून हुई, मूं 79 में पंहिंजी पिक्चर हथकड़ीअ में उहा मुंहिंजी इंस्पिरेशन हुई उन गाने जी, उनखे एडॉप्ट करे मां डिस्को स्टेशन डिस्को, त उहा इंस्पिरेशन हुई मुंहिंजी। त भई जेको सिंधी मां खाइणो आहे, सिंधी में सी अर्जुन ॾिनो हो, उहो मूं पंहिंजे हथकड़ी में बप्पी लहरी खां उहो गानो वरितो। त हिकु जेका नंढे हूंदे जेका याददाश्त नंढे हूंदे जेको हिकु थींदो आहे, उहो मूं इम्पैक्ट जेको आहे कैश कयो पंहिंजी पिक्चर में। त असांजो कॉन्ट्रीब्यूशन आहे, पर असां गुमराह थियल आहियूं, छाकाणि त पंहिंजे सिंधी ॿोली में पिक्चर ठाहिण में कॉन्फिडेंस असांखे कोन्हे, इन करे असां कोन था ठाहियूं, इन करे की असां डायरिंग न कई आहे। पर जेको जहिड़े नमूने अॼु थ्रू मीडिया, जीअं तव्हां बि अॼु सिंधी इंटरव्यू वठण लाइ आयो त सिंधियुनि जो छा कॉन्ट्रीब्यूशन आहे, त मां उहो ई चवंदुसि त थोरी अॼु अवेयरनेस आई आहे थ्रू मीडिया, जीअं ॿियनि लैंग्वेजिस में आई आहे तीअं असां में बि आई आहे। थोरो थोरो प्रोग्रामिंग जेको आहे चैनल ते, जीअं पाकिस्तानी जेको आहे KTN चैनल ते आयो, उहो सॼो ॾेखारियो वेंदो, हींअर बंदि आहे। हींअर राम जवानी थोरी कोशिशि कई त सयाद्री चैनल ते ॾेखारियो वञे, त हींअर थोरो थोरो कॉन्ट्रीब्यूशन जेको आहे केबल जे द्वारा या कंहिं जिते सिंधी घणा आहिनि उन्हनि जो समय अचे थो। मूंखे ख़ातिरी आहे त जहिड़े नमूने जीअं इहा शुरूआति थी आहे, त मूंखे लॻे थो जेका सिंधी असां पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी जनरेशन खे जेको असां गैप आहे हिंदी ऐं सिंधी जो, उहो मूंखे लॻे थो धीरे धीरे घटिजंदो। असांजे ॿारनि खे बि सम्झ ईंदी त असांजी जेका ॿोली आहे उहा पंहिंजी ॿोलीअ खे अॻियां वधायूं। जहिड़े नमूने केॾी बि माउ कंहिंजी बि जेको आहे सुठी छो न हुजे, सुंदर छो न हुजे, पंहिंजी माउ थींदी आहे। उनजो जेको दर्दु, उनजो माउ जो दर्दु ऐं ॿारनि जो दर्दु माउ जे लाइ हूंदो, उहो अॼु न त सुभाणे उभरी ज़रूरु ईंदो। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां नीलाणी साहब, त भले मासीअ जो सम्मान कजे, ॿियनि रिश्तेदारनि जो सम्मान कजे, पर माउ त आख़िर माउ थींदी आहे, ऐं पंहिंजी मादरी ॿोली लाइ, पंहिंजी मदर टंग लाइ त असांखे कुझु न कुझु कंट्रीब्यूट करिणो ई आहे। इन ई ॾिस में मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुसि त सिंधी फिल्म मेकिंग जे अनुभव सां तव्हां पाण बि गुज़रणु चाहींदा, छो जो तव्हां कॉन्फिडेंट आहियो त सिंधी उन मुक़ाम ते ज़रूरु पहुचंदा? ज़रूरु, मां मतिलबु जेको आहे मां चवां थो त डेफिनेटली मुंहिंजे माइंड में हली रहियो आहे ऐं मां करे रहियो आहियां। मूं जेतिरे बि प्रोग्राम जेके रिसेंटली थिया आहिनि उन में चयो आहे कंहिंखे शुरूआति करणी आहे, ऐं उहा शुरूआति जेको आहे घणनि ॼणनि कई आहे पर कामयाबी न मिली आहे। पर जेसिताईं चङी तरह ऐं प्यार सां जेको उन में पूरो पंहिंजा एफर्ट ऐं पंहिंजा पूरा पैसा अंदरि न विझिबो आहे, उहा रिज़ल्ट कान ईंदी। ऐं मूंखे घणनि ई सिंधियुनि चयो आहे, घणनि ई मतिलबु जेको चाहे उहो दुबई मां हुजे या सिंगापुर मां हुजे या हांगकांग मां हुजे, जिते जिते असांजा वॾा सिंधी भाउर वेठा आहिनि ऐं पंहिंजा जंहिंखे पंहिंजी लैंग्वेज लाइ, पंहिंजी ॿोली लाइ हिकिड़ो अटैचमेंट आहे ऐं उन्हनि खे पाण विदेश में रही करे उन्हनि खे सम्झ में अचे थो त असांजा ॿार जेके गुमराह थियल आहिनि, असां बि उन्हनि खे ॾेई नथा सघूं। शायदि असांखे सिंधी ॿोली, सिंधी पिक्चर जेको आहे उहो शायदि कमु अचे, उन्हनि खे बि लॻे त असां बि जहिड़े नमूने हिंदी फिल्म जेको आहे, हिंदी भाषा खे विदेश में बि जेको आहे पाण सां गॾु ॿधी रखियो आहे, त अॼु जीअं फॉरेनर्स बि जेको आहे ॿिया माण्हू बि जेको आहे ॿी कास्ट जा बि माण्हू असांजी हिंदी फिल्म ॾिसनि था, गाननि खे इंजॉय कनि था। मूंखे ख़ातिरी आहे त उहा देरि कोन्हे जेसिताईं असांजी सिंधी भाषा ऐं सिंधी फिल्म जेको आहे सभिनी हंधि न हले ऐं असांजी सिंधी म्यूज़िक जेको ख़ासि तौर पे उहा डेफिनेटली रंग लाहींदी, उनजो अलॻि मज़ो आहे।
तव्हां सिंधी म्यूज़िक जी बि ॻाल्हि कई त तव्हां यादि ॾियारियो त उहे बुलो सी राणी हुया जंहिं हमें तो लूट लिया मिल के हुस्न वालों ने, अहिड़ी कव्वालीअ जो म्यूज़िक उन्हनि कयो हो तयारु। पर अॼु म्यूज़िक जे फील्ड में घनश्याम वासवाणी या कोई हिकु ॿियो नालो ॿुधिजे थो त तव्हांखे छा लॻे थो कोई अहिड़ो वैक्यूम आहे म्यूज़िक जी लाइन में, गीत संगीत में, क्लासिकल में असांजा भाउर पुठि थियनि? सी डेफिनेटली उहा जेका असां ॿुधंदासीं न त उहो निकिरंदो किथां, जेसिताईं ॿुधण वारा पैदा हूंदा चाहींदा त करण वारनि खे बि जेको आहे हमेशह दिलि थींदी। जेका अॼु बि पुराणनि गाना उहे ई जेके 60s में और 55 में 50 में हुआ अॼु बि उहे ई हलनि था, सिक में ओ सिक में अॼु बि उहे गाना अॼु बि माण्हू ॻाइनि था, मुसीबत में न मतिलबु उहे जेके आहिनि ई आहिनि, जेके दुनिया ॿारनि जो हुजनि या कंहिंजो बि हुजे, जेसिताईं संगीत ॿुधण वारा हूंदा ठाहिण वारा ज़रूरु ईंदा, चाहे भले उहे सिंधी में हुजनि न हुजनि। म्यूज़िक खे कोई बैरियर न आहे, कोई लैंग्वेज बैरियर न आहे। म्यूज़िक सुठी हूंदी त सिंधी बि ॿुधंदो, हिंदी बि ॿुधंदो, त उन लाइ कोई बि म्यूज़िक माना हर कास्ट लाइ, हर धर्म लाइ, हर ज़ातीअ लाइ उन में रहे थो म्यूज़िक में। हिकु ॻाल्हि पहिरियां लीलाणी साहिबु तव्हां इहा बि ॿुधाईंदा त तव्हां जेके अञा ताईं फिल्म्स ठाहियूं आहिनि, गोविंदा ऐं ॿियनि हीरो सभिनी खे तव्हां उन कामयाबी ताईं पहुचायो आहे, उहे पाण इन ॻाल्हि खे मञींदा आहिनि, पंहिंजे इंटरव्यूज़ में उन्हनि चयो आहे। त तव्हांखे छा थो लॻे त एक्टिंग जे फील्ड में असांजा सिंधी भाउर ॾाढो घटि उन्हनि जो दख़ल आहे, जेको हिकु दौरु रहियो आहे साधना ऐं बबीता जो, छा अहिड़ा सिंधी टैलेंट्स अॼु जी तारीख़ में कोन्हनि इंडस्ट्री में? सिंधी टैलेंट आहिनि, मां त तव्हांखे चयो न पहिरीं हीरोज़ जिगर में कान थींदो, उन्हनि खे कोशिशि न कंदा त अचनि, छाकाणि त हुन एक्सेंट जी प्रॉब्लम हूंदी हुई, छाकाणि त थोरो हुन में फ़ाइदो थियो आहे, छाकाणि त जहिड़े नमूने यूथ जेको आहे सिंधी चवण में या सिंधी ॻाल्हाइण में जेको आहे उहो सरनेम जो जेको आहे जेको चयो त उन हिसाब सां जेको आहे अॼु अंग्रेज़ी भाषा जेको आहे एॾो कमांड कयो आहे त जेको उन्हनि जो एक्सेंट जेको आहे ॿियो नॉर्मल वांगुरु थी वियो आहे, सिंधी मां जेको न थियो आहे। त उन्हनि माण्हुनि जेके यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे उन शइ जो डेफिनेटली थोरो फ़ाइदो पियो आहे हिन में, ताकी नॉन सिंधी मतिलबु जेको आहे हिननि सिंधी घर में ॻाल्हाइण या आदत कोन्हे या उन्हनि जो एक्सेंट जेको आहे उन हिसाब सां, न त घणा सिंधी ॿार जेको आहे अॼु फील्ड में आहिनि ऐं अचनि पिया, त उन्हनि खे मतिलबु उहा दिमाग़ में कोन्हे, या एतिरा ॼणा पहिरीं कुझु माण्हू पिक्चर ठाहिण वारा हूंदा हुआ, हींअर त पिक्चर ऐं सीरियल जेको अलॻि अलॻि कॉपरेट्स अलॻि अलॻि नया माण्हू आया आहिनि, त न उन्हनि खे उहा ख़बर थी पए न ही सिंधी आहे न हिंदी आहे। पहिरीं थोरी कशिश ज़रूरु हूंदी हुई मतिलबु हिननि खे दूरि करण जी, हाणे जेको आहे त भई कंहिंजो न ज़ात न पुछो साधू की उन हिसाब सां हर माण्हू जेको आहे नैया में वेही करे जेको आहे कश्ती में सवार थिए थो वञे।